आयो लाल सभई चओ झूलेलाल। कंहिंखे ॾिसो त ज़माने जी दौलत मिली आहे, कंहिंखे ॾिसो त जग जहान जी हुकूमत मिली आहे, पर आऊं पंहिंजे भाग्य ते बलिहारी रहां कि मूंखे मुंहिंजे झूलेलाल साईंअ जे दर जी थाह मिली आहे। 12 सवाल जो सही जवाब आहे सी। जिंद पीर मंदिर में 5 जोत जगमगाए रही आहिनि। सवाल 13 श्री झूलेलाल जी सां मिर्ख शाह युद्ध खां पोइ छा घुरई? ए स्वर्णदान, बी रक्तदान, सी क्षमादान, डी कर्मदान। अहिड़ा ही ॿिया सवाल ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब कजो।